कूड़ो तूं कुफर सी काफर में कोठाए। हिंदू हद न आईं जणियो तो न जुगाए। तिलक तनी खे लाए सचा जे शिरक सी। दोस्तों, हिन दुनिया में कई दीन धर्म ऐं मज़हब आहिनि ऐं हर एक में अकेचार इंसान उन्हनि सां लाॻापियल बि आहिनि ऐं पंहिंजे पंहिंजे अक़ीदे मूजिबि इबादत बि कनि था। जेके सभु इंसान अकेले पाक हस्ती अलाह ताला जा ख़ल्क़ियल आहिनि। लतीफ़ साईं कंहिं बि मज़हब खे ऐं दीन धर्म खे बुरो नथा मञी, बल्कि चवनि था त तूं जंहिं बि मज़हब सां तलक रखी थो उन ते पूरो रह। जेकॾहिं तूं हिंदू आहीं त बि तोखे इहो ज़रूरु जुगाए त कुफर सां बि सचो त रह, न त पोइ तूं हिंदू बि नथो रही सघीं। तंहिं करे तोखे न जणियो थो जुगाए, जणियो उन धागे खे चवंदा आहिनि जेको हिंदू धर्म में ॻीचीअ में पायो वेंदो आहे। उहो धड़ियो जेको जणियो आहे तोखे नथो जुगाए। ऐं मज़ीद था चवनि त तिलक उहो निशान आहे जेको हिंदू धर्म वारा दोस्त जेके आहिनि से नक जे मथां ॿिन्ही भिरुनि जे विच में या निराड़ ते उकरियल हिकिड़ो निशान आहे। उहो सिर्फ़ु उन्हनि खे ई लतीफ़ साईं चए थो सूहे थो जेके शिरक सां सचा हुजनि। लतीफ़ साईं जो ही बैत इन ॻाल्हि जो चिटो सबूत आहे त पाण कंहिं बि क़िस्म जे दीनी मज़हबी ऐं धर्मी मतभेद खे दुरुस्त नथा सम्झनि ऐं पाण बैन अक़वामी मज़ाहिब जी रवादारी जा दाई बि हुआ। काश जे इंसान इन क़िस्म जी म्याना रवी खां कमु वठनि त इख़्तिलाफ़ पैदा ई न थियनि। ऐं क़ुर पाक जो इहो ई हुकुम आहे। सूरह अल बकर जी आयत नंबर 256 में अचे थो त ला इकराह फिद्दीन, दीन में का बि ज़बरदस्ती न आहे। ऐं मुफ़स्सिरीन जो चवणु आहे त रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे जॾहिं मदीने ते जेको आहे पाण उन जी जेका हुकूमत क़ाइमु कयूं त उन दौर में मदीने में 2 क़िस्मनि जा माण्हू रहंदड़ हुआ। हिकिड़ा हुआ यहूदी ऐं ॿिया हुआ आम ग़रीब अरब। अरब गुरबत जे करे पंहिंजे औलाद खे पढ़ण लिखण कारण मालदार यहूदियुनि वटि छॾींदा हुआ। जॾहिं यहूदियुनि मदीने मां 2 क़बीला यहूदियुनि जा उन्हनि खे मुस्लमाननि सां जेका वेड़ थी उन में उन्हनि धोखो कयो, उनजे करे उन्हनि खे निकाली ॾिनी वई। तॾहिं हिकु अंसार अबू सफ़ैन जा 2 पुट यहूदियुनि वटि रहंदड़ हुआ ऐं उन्हनि यहूदी दीन अख़्तियार करे वरितो। उन वक़्त में अबू सफ़ैन अंसारी चाहियो त पंहिंजे पुटनि खे ज़बरदस्ती इस्लाम में दाख़िल करे पाण रोके रखे। ऐं उन वक़्तु हीअ आयत नाज़िल थी त इस्लाम में का बि ज़बरदस्ती न आहे। ऐं लतीफ़ साईं बि इन ॻाल्हि जा दाई आहिनि। जे लतीफ़ जी ॿोली।